कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीजन शमीर खान भुट्टो सिंधु दरिया में मुतवक्का बोर्ड ऐं मानसून जी सूरत खे नज़र में रखंदे नौशर फिरोज जे इलाइक़े में SM बचाव बंद जो दौरो कियो ऐं हिफ़ाज़ती इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज मोहम्मद अरसलान सलीम, इंतज़ामी ऑफिसर आबपाशी खाते जो सुप्रींटेंडेंट इंजीनियर अता मोहम्मद छॾियो, एक्सियन रोहड़ी डिवीजन मोरो फैसल राज पियल ॿिया लाॻापियल ऑफिसर साणुसि गॾु हुआ। कमिश्नर शमीर खान भुट्टो MS बचाव डैम जो असास पॉइंटनि जो वेझड़ाई सां मुआइनो कयो ऐं आबपाशी खाते जे ऑफिसरनि खे हिदायत कई त बंदनि खे वधीक मज़बूत करण लाइ हंगामी बुनियादनि ते सभु ज़रूरी कम मुकमल कया वञनि। इन मौक़े ते मौजूदा ऑफिसरनि खे हुकुम ॾिनो त पत्थर गरी मशीनरी ऐं अमले खे अलर्ट रखियो वञे, हंगामी सूरतहाल खे मुंॾण लाइ 24 कलाक तयार रखियो वञे। कमिश्नर आबपाशी इख्तियारनि ते ज़ोर ॾिनो त इहे सिंधु दरिया ऐं पाणी जे वकिरे ऐं सतह ते मुसलसल नज़र रखनि ऐं कंहिं बि मुमकिन ख़तरे या भरिड्राह जी सूरत में फौरी कार्रवाई कनि। हिन चयो त डिवीज़न इंतज़ामिया डैम जे वेझे रहंदड़ ॻोठनि ऐं शहरनि खे हिफ़ाज़त लाइ सभई मौजूद वसीला इस्तेमाल करे रही आहे। हिन हवाले सां कंहिं बि क़िस्म जी गफ़लत या लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। दौरे दौरान लाॻापियल इंजीनियर कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद खे बंद जी मौजूदा सूरतहाल ऐं पाणी जी सतह बाबति तफ़सीली ब्रीफिंग पिणु ॾिनी वई। इन मौक़े ते चीफ इंजीनियर सखर बेराज, लेफ्ट बैंक रीजन मुश्तबा तामरा कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद खे कयल इंतज़ामनि बाबति